वेलकम बैक नाज़रीन। तफसीली खबरों में हिक बेरो ॿीहर भलीकार। नाज़रीन, खैबर पख्तूनख्वा सूबे में मकानी चूंडुनि जो पहिरियों मरहलो शुरू थी वियो आहे। उन दौरान खैबर पख्तूनख्वा जे 17 ज़िलनि में मकानी चूंडुनि में केरु सोभारो थींदो ऐं पिशावर जी मेयरशिप कंहिंखे नसीब थींदी, उन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे पिशावर में मौजूद धरती टीवी जो डायरेक्टर न्यूज़ ऐं सीनियर सहाफ़ी फयाज़ नाइज। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो त असां हिन वक़्तु पिशावर में मौजूद आहियूं। खैबर पख्तूनख्वा सूबे जो गादी वारो हंधि पिशावर, जिते हिन वक़्तु मकानी इदारनि जूं चूंडुनि जे हवाले सां सियासी माहौल इंतिहाई कम आहे। हिन वक़्तु असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त खैबर पख्तूनख्वा जे 17 ज़िलनि जे अंदरि मकानी इदारनि जी चूंडूं थी वियूं आहिनि। 14 जेके आहिनि ज़िला उहे जेके खैबर पख्तूनख्वा जा पुराणा ज़िला आहिनि, जॾहिं त 3 उनमें एजेंसियूं जेके अॻे फाटा वारा इलाइक़ा हुया उहे भी शामिल आहिनि। मतिलबु 17 ज़िलनि जे अंदरि जेके चूंडूं थी रहियूं आहिनि उनमें मालकन, बाजोड़, मर्दान, सवाबी ऐं नौशेरा, कोहाट, कर्क, डेरा इस्माइल खान, बनू, टांक, हरीपुर, खैबर, मोहम्मद, चारसदा, हंगू ऐं लकी मरवत वारा ज़िला शामिल आहिनि। पिशावर जे अंदरि जेका मेयर जी चूंड आहे, चयो पियो वञे त KPK जे वॾे वज़ीर खां पोइ सभ खां अहम पोस्ट मेयर जी आहे, छाकाणि त उहा डायरेक्ट इलेक्शन जे वसीले चूंड कई वेंदी मेयर जी। ऐं मेयर जे हवाले सां हिन वक़्तु जेके आहिनि 13 उम्मीदवार जेके आहिनि उहे मैदान ते लथल आहिनि, जंहिंमें पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो उम्मीदवार अरबाब ज़र्क खलील जेको आहे उहो उम्मीदवार आहे। KPK जे पुराणे सियासी ख़ानदान सां तालुक़ु रखे थो। संदसि वास्तो अरबाब ख़ानदान सां आहे। संदसि ॾाॾो अरबाब जहांगीर जेको आहे उहो जेको आहे सूबे जो वॾो वज़ीर बि रही चुको आहे, जॾहिं त संदसि पीउ अरबाब आलमगीर जेको आहे उहो पंहिंजो वफ़ाक़ी वज़ीर रही चुको आहे। ऐं संदसि भाउ आसमा आलमगीर उहा जेका आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी इंफॉर्मेशन सेक्रेटरी बि रही चुकी आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेका टिकट ॾिनी आहे उहा रिज़वान बंगश खे ॾिनी आहे। रिज़वान बंगश हिकिड़ो सरमाएदार आहे ऐं जंहिंजो सॼो जेको पंहिंजो कारोबार आहे उहो गॾियल अरब इमारतुनि में आहे। ऐं उनजे मुक़ाबले में थोरे जो PTI जा 3 ॿिया जेके अहम अॻुवान हुया, जंहिंमें अॻूणो नाज़िम कासिम अली शाह बि मौजूदु हुयो। ऐं पर उन्हनि उम्मीदवारनि खे टिकट ॾियण जे बजाए फ़ैसिलो कयो वियो त हिकिड़े सरमाएदार खे टिकट ॾिनी वञे। कासिम अली शाह खां सवाइ मीना खान ऐं इरफान सलीम बि PTI जे हिन नाज़िम मेयरशिप जे लाइ उम्मीदवार हुया। पर महमूद खान जेको चीफ मिनिस्टर आहे सूबे जो, थोरे जो उन सपोर्ट पे कई सलीम खान ऐं मीना खान खे, पर शाह फरमान जेको गवर्नर आहे उन सपोर्ट कई पंहिंजो रिज़वान बंगश खे, जंहिंजे करे उहा टिकट जेका आहे उहा रिज़वान बंगश खे मिली आहे। JUI जे पारां जेको उम्मीदवार बीठो आहे उनखे क़ौमी वतन पार्टी ऐं नून लीग जी बि सपोर्ट हासिल आहे। हाजी ज़ुबैर खान उहो JUI जो पंहिंजो उम्मीदवार आहे। उनजो पीउ जेको आहे उहो हाजी ग़ुलाम अली जेको सेनेटरी बि रही चुको आहे ऐं नाज़िम बि रही चुको आहे। जमायत इस्लामी पारां बहादुरल्ला खान एडवोकेट, जॾहिं त हाजी शेर रहमान जेको आहे उहो ANP जो उम्मीदवार आहे। इहे सभु उम्मीदवार मैदान ते लथल आहिनि, जॾहिं त 7 उम्मीदवार जेके आहिनि उहे आज़ादु उम्मीदवार जे तौर ते हिते इलेक्शन विड़ी रहिया आहिनि। हिन वक़्तु असां तव्हांखे ॾेखारींदासीं किसा ख़वानी बाज़ार जे अंदरि मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा झंडा, तोड़े बैजिस ऐं टोपियूं जेके आहिनि उहे विकामनि थियूं। पिशावर जी इलेक्शन के हवाले से तव्हांखे तफ़सीलन खां आगाह कयोसीं ऐं उन हवाले सां वधीक जेके अपडेट्स हूंदा धरती टीवी जे पारां तव्हांखे ॿुधाया वेंदा। कैमरामैन संगीन खान सां गॾु फयाज़ नाइज, धरती टीवी, पिशावर।